अहम ख़बर आहे मीरपुर माथिलो खां अॻूणे MP शहरयार शहर मथां हमले जो केस जी ॿुधणी दहशतगर्दी टोड़ अदालत में थी आहे। जांच ऑफिसर पारां केस जो हतमी चालान पेश अहमद खान सीलरो ऐं SHO शकूर लाखो जा नाला केस मां ख़ारिज कया विया। जांच दौरान अहमद खान सीलरो ऐं SHO शकूर लाखो जी मुलविस हुजण जूं शाहिदियूं न मिलियूं। जांच ऑफिसर जो चवणु हुयो ॿुधणीअ दौरान जवाबदार ॼाणायल अहमद खान सीलरो ऐं गिरफ़्तार थियल SHO शकूर लाखो ऐं ॿिया पेश थिया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़ वसीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सरदार शहरयार शहर मथा हमलो तोड़े जो अली मोहम्मद शहर जे कतल वारे मामले जा मीरपुर माथिलो जी ATC कोर्ट में जेका ॿुधणी थी, जंहिंमें गिरफ़्तार जवाबदार शकूर लाखो, अहमद खान सीलरो ऐं ॿिया जेके जवाबदार आहिनि, जंहिंमें शाहनवाज़ सीलरो, असद भुट्टो, रहीम बख्श सीलरो ये अदालत में पेश थिया ऐं जांच ऑफिसर पेश थियो। सैकड़ो इल्ज़ाम इन ताईं सख़्त कया विया, पर जांच ऑफिसर अहमद अली जेको अहमद अली हालीपुटो आहे, उन जेको चालान हतमी चालान अदालत में जमा कराईंदे उनमें इहो ॼाणायो वियो आहे त हीअ जेके केस में नामज़द आहिनि SHO शकूर लाखो ऐं गिरफ़्तार थियल तोड़े जो अहमद खान सीलरो, उन्हनि जे ख़िलाफ़ का बि साबिती न आहे मिली ऐं न ई एविडेंस मिलिया आहिनि। ऐं इहा जेका फ्रांसिक लाहौर मोकिली वई उनमें उन्हनि जे ख़िलाफ़ का बि साबिती न मिली। उनखे बेदोही करे कॉलम 2 में उन्हनि जा नाला जेके कढिया विया आहिनि। ऐं अहिड़ी तरह जेके जेके वकील हुआ जवाबदार धुर जा, उहे बि अदालत में पेश थिया ऐं उन सां गॾु ईंदड़ ॿुधणी अञा ताईं मुक़ररु न थी सघी। उनमें अदालत पारां इहो ॼाणायो वियो आहे त जेको सरकारी वकील सां डिस्कस बाद जेको आहे उनजो राय वठण खां पोइ केस मुकमल तौर ते अदालत में उनजो राय वरितो वेंदो। उन खां पोइ इहो जेको चालान जेको जमा थियो आहे, उनमें चालान में इहो वाज़े ॼाणायो वियो आहे त अहमद खान सीलरे ख़िलाफ़ का साबिती न मिली ऐं गिरफ़्तार शकूर लाखे ख़िलाफ़ के एविडेंस न आहिनि मिलिया। तंहिंजे करे उन्हनि खे जांच ऑफिसर उन केस में उन्हनि खे बेदोही करार ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो त उनमें इन केस में ख़ालिद अहमद वल्द खुदा बख्श जेको सीलरो ॼाणायो वियो हो, उहो बि जेको नालो रिप्लेस कयो वियो आहे। उनमें ख़ालिद अहमद वल्द खुदा बख्श उहो घुञो CDR घुञे जे नाले सां आई आहे। उनमें नालो सिर्फ़ु ज़ात जे करे उनजो नालो ग़लती सबब ॼाणायो वियो हो त जांच ऑफिसर ॼाणायो ग़लती सबब सीलो ॼाणायो, बेसिकल तौर ते हू घुञो हो ऐं उहो CDR घुञे जे नाले सां मिली आहे। नालो साॻियो हो पर सिर्फ़ु ज़ात जो मसइलो हो। इन करां ही जेको अॼु जेको केस जी ॿुधणी थी आहे, उनमें ॿिनि ॼणनि खे बेगुनाह करार ॾियो ऐं ख़ालिद अहमद जो नालो बि रिप्लेस कयो आहे। जी वरी महिरबानी लतीफ़ अपडेट करण लाइ।